अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आवाज़ बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। मुअज़्ज़ज़ सामईन इकराम, अज जो ही जश्न ईद मिलादुन नबी सब चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो प्रोग्राम गोठ हाजी मोहम्मद इब्राहिम सोलंगी जे अंदर असांजे मोहतरम दोस्त भा अदा गुलाम कादर सोलंगी जे तरफा संदन जे भाइरन जे तरफा बचड़न जे तरफा बिलखुसूस संदन जे न्याणे मसूद अहमद सोलंगी जे खुशी में लफ्ज़ थोड़ो हल्को वक्त मैंने कर जो महाराड़ी जो माहौलाना तो सच ही हुआ तो मियाँ गुलाम कादर पंहिंजे नियाणीअ जे शादीअ जे खुशी में मुझे मुस्तफ़ा जो मीलाद मल्हायो। सुभान अल्लाह। दिल चवे पई मां तैयार थिया सजो प्रोग्राम इन शादी जे मुतालिक ॻाल्हायां पर घोट जो चाचू उन जे कन में चयो तो मूंखे मेराज मुस्तफ़ा ॿुधायो। बहरहाल मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात
कायनात में इंसान के सब खां वधीक अजीम बनायो कोई शक ना है, लेकिन इन सूरत इंसानिय इन सूरत इंसानिय बनायो त मुझे करीम रब अजीम, पर उन अजीम रस्ते ते इन इंसान के हलाइण वारो मुझो मदीने जो ताजदार। जुमला थोड़ा थोड़ा हल्का चवंदुम इन करे त तवाजे समझण में आसानी थे। अल्लाह ताला जा बानो कायनात में इंसान पहरी भी मौजूद होया। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे विलादत बा सआदत खां अग में भी होया। हुजूर जे ऐलाने नबूवत खां अग में भी इंसान मौजूद होया। सूरत इंसानी जरूर हुई मगर किरदार इंसानी कोन। दुनिया जे अंदर हर शय खां वधीक बचड़ो प्यारो हुंदो आ, लेकिन इहो ही इंसान हुयो। मक्के जो शहर हुयो, मक्के जो गलियूं हुयूं, मक्के जो इलाइको हुयो। न्याणी जमंदी हुई त उन्हनि जा मुंह लही वेंदा हुया। न्याणी जमंदी हुई त बेइज्जती महसूस कंदा हुया। न्याणीअ खे जल्द खां जल्द मारे दफन करण जी कोशिश कंदा हुआ, छो त उन मुआशरे में न्याणीअ जो ॼमण ज़िल्लत समझो वेंदो हो। लेकिन कुर्बान वञा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे मथां मुझे आका रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे हिक पाक जुमले वरी तो चवा ओ ॻोठ मोहम्मद इब्राहिम सोलंगी जे पट ते वेही रब जो दीन ॿुधण वारो गौर सां ॿुधो। मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हिक पाक जुमले दुनिया जे दिलनि जूं तकदीरूं बदले छॾियूं। ओहोई मक्को, ओहोई मक्के जूं गलियूं, ओहोई मक्के जा माण्हू जेके पंहिंजे नियाणियुनि खे दफन कंदा हा, ज़िंदह जलाईंदा हुया। मुझे मुस्तफ़ा करीम हिक ऐलान कयो ताए अल्लाह जा बानो जह शख्स खे अल्लाह जे ज़ात जोड़ी नियाणियुनि जी अता कई आहे। दुनिया पुटनि ते नाज़ पई करे, जो मुझो मुस्तफ़ा नियाणीअ ते नाज़ पियो करे। पंहिंजे नियाणीअ जे ख़ुशीअ में ख़ुशि रहण वारा तोखे मुबारक 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 आहे जो तोखे ख़ुदा पंहिंजे महबूब जी सुन्नत नसीब कई। दुनिया पुटनि ते नाज़ पई करे, मुझे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात नियाणियुनि ते नाज़ न रुॻी कयो बल्कि कायनात खे फ़ख्र महसूस कराईंदे फरमायो त जंहिं शख्स खे अल्लाह बनियाणियूं अता करे ऐं उहो पंहिंजे ॿिनि नियाणियुनि जी सुहिणी तैलीम तरबियत परवरिश करे, उहे जवान थियण खां बाद अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर ख़ुशी ख़ुशीअ सां पंहिंजे ॿिनि नियाणियुनि जी शादी कराए, मुझे मुस्तफ़ा फरमायो जन्नत जी ज़मानत मां मुस्तफ़ा थो ॾियां। तवज्जो कयो दोस्तों, मक्को भी साॻियो आहे, मक्के जा माण्हू भी साॻिया, मक्के जूं गलियूं भी साॻियूं जेके नियाणियुनि ते ज़ुल्म जी इंतहा कंदा हुया। ऐलाने मुस्तफ़ा थियण जी देर हुई, मक्के जे गलियुनि में हुजूर जे आॾो सहाबा ज़ारो कतार उहे रोण लॻा, हिकिड़ा रोअण लॻा, हिकिड़ा खिलण लॻा। खिलण उहे लॻा जिन खे रब ॿ या वधीक न्याणियूं ॾिनियूं हुयूं। उन्हनि चयो असां बख़्तनि वारा आहियूं, असांखे रब ॿ न्याणियूं अता करे छॾियूं आहिनि। मुंहिंजा दोस्त जिन खे ॿ न्याणियूं न हुयूं, तवज्जो कर, मुंहिंजो मुस्तफ़ा रहमतुल लिल आलमीन बणिजी आयो आहे दुनिया ते। मुंहिंजे मुस्तफ़ा उन्हनि जे अखियुनि में ॻोढ़ा बर्दाश्त न कया। जेके हिकिड़ी न्याणी हुई उन चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे त हिकु न्याणी आहे। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो फिक्र न कर, तू रुगी दिल में इरादो कर, अगर खुदा तोखे ॿी न्याणी ॾे त तू उन जे लाइ इहो सुहिणो इरादो कर, ज़मानत मां मुस्तफ़ा ॾेई रहियो।
जैके न्याणी न हुई जैके रुगी पुत्र होया ओहे ज़ारो कतार रोई करे या रसूल अल्लाह असा वठ न कुछ भी कोने। गौर कर मुसलमान जेके पुत्रन ते नाज कदा होया अज न्याणी जो शान मुझे मुस्तफा फरमायो पुत्र विसरी विया सभिनी खे न्याणी याद अचे वयो। कंहिंजो कमाल आ जो मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक सीरत तय्यबा जो कमाल आ। ओ मोजा दोस्त अजीज ओ मोजा दोस्त अजीज उन हिकड़े जुमले जो 1400 साल गुजरी चुका हन 1400 साल गुजरी चुका हन। अज भी तवज्जो कर अज भी नौजवान मोजा दोस्त अजीज वही मिलन में कमाईंदो आ फैक्ट्रिन में कमाईंदो आ छाजे ला मिलन फैक्ट्रिन में कमाईंदो आ त मुंहिंजी भेनड़ी जवान आ मां पंहिंजे भेण जे ला लाजो गड करे वठा पंहिंजो पसीनो अपो त वहाईंदो आ पर जो जवान भा पंहिंजे भेण जे शादी ला एतरा जतन कंदो आ को भाजड़ियूं काहींदो आ को बनी काहींदो आ को मिलन में वञी कम कंदो आ त मां पंहिंजे भेण खे सुहिणो ताजो ॾियां मुंहिंजे भेण खे केरु तानो न ॾे। हे कंहिंजो कमाल आ जो मुंहिंजे मदीने वारे घोट जो न हिकिड़े जुमले जो कमाल आ। शोर तो करे तुझे आवाज काफी अजीज दोस्तों तवज्जो रहे मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन हिकड़े पाक मुझा दोस्त जुमले जो कमाल आ जह दुनिया जो तकदीरूं बदलाए छडियो जह दुनिया जो तकदीरूं बदलाए छडियो उन खुश नसीबन वा असा जो दोस्त मोहतरम गुलाम कादर सोलंगी बि एक खुश नसीब आ जह पांजे न्याणी जी न रुगी शादी कराई आ पर पांजे न्याणी जी शादी जे खुशी में अल्लाह जे जिक्र जी महफिल सजाइया मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी महफिल सजाइया इंशाअल्लाह ताला दुआ है धनी दर तो अल्लाह ताला इन जोड़े के हमेशा आबाद रखदो नेक सालिह औलाद सा नवाजीदो जेतरा भी सामईन वेठा हन अल्लाह ताला सभिनी जे न्याणन के इंशाअल्लाह ताला खैर खूबी सा पांजे घरन वारो बनाइदो इज्जत ए सुकून जी जिंदगी रब उनके नसीब फरमाइयो। दुरूद पाक पढ़ो दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमाइन। कुछ मिनट दुरूद पाक ते ॻाल्हाईंदुस पोईंदुस मेराज मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते छो त दोस्तों तव्हां खे ख़बर आ त हिन सजण साईं जे गुलाम जो नारो हुंदो आ त गुल होवे त खुशबू करे बिना खुशबू दे गुल केहा यार होवे त वफा करे बिना वफा दे यार केहा दीन दा जलसा होवे त कल्ब दी कट लहे वरना जलसे दा फायदा ही केहा। माशाअल्लाह अल्लाह सुबह सलाम कंहिंजी ख़ुशीअ जे करे ईअं कंदड़ो निभाइणो बि पवे थो। अल्लाह अकबर दोस्तों गाल समझ में आई दुरूद मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ओहे ता के गालियों तो बुधाया जे के या त जिंदगी में न बुधियो हुंदई ऐं जे बुधियो हुंदई त वरी बुधी दिल ठरी पवंदई। चो इंशाअल्लाह ताला दुरूद ओहो अमला दुरूद ओहो अमला जेको जेकेर भी पढ़ंदो आ अल्लाह ताला कबूल फरमाइंदो आ। दुरूद ओहो अमला केर भी पढ़े पीर पढ़े मौलवी पढ़े गुनहगार पढ़े खतादार पढ़े सियाकार पढ़े बदकार पढ़े जेको भी पढ़ंदो आ अल्लाह ताला उन जो दुरूद जरूर 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 कबूल फरमाइंदो आ।
अज इहो राज तो तव्हांखे ॿुधायां नमाज़ पढ़ी सी क़बूल पई या न पई काई ख़बर नाहे ज़कात ॾिनी सी क़बूल पई या न पई काई ख़बर कोन्हे उम्रो कयो सी क़बूल पियो या न पियो काई ख़बर कोन्हे हज कयो सी क़बूल पियो या न पियो काई ख़बर कोन्हे लेकिन दुरूद जी उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजी शूअरती आहे त केर भी दुरूद पढ़े अल्लाह ताला उन जो दुरूद ज़रूर क़बूल फरमाईंदो आहे चओ त मां तव्हांखे खोले ॿुधायां जे चओ त मेराज मुस्तफ़ा बयान कयां हे बि त महबूब जो मेराज हली रहियो दुरूद ऐं सलाम ब अलग शयूं दुरूद ऐं सलाम ब ॻाल्हायो दुरूद ऐं सलाम ब अलग शयूं दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आहे दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आहे सलाम करण सां जवाब मिलंदो हाणे अॼु इहा तव्हांखे इहो जुमिलो त ॿुधाईंदो आहियो हां तक़रीबन प्रोग्रामनि में अॼु थो ॿुधायां त दुरूद सां सवाब छो ऐं सलाम सां जवाब छो ॿुधण लाइ तयारु आहियो पक्की ॻाल्हि आहे अज़ीज़ान मन दुरूद जो हुकुम अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू आए ईमान वारो सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा आए ईमान वारो तव्हां बि मुझे महबूब ते दुरूद पढ़ो ऐं सलाम अज़ीज़ान मन ज़रा इल्म वारा ख़ास करे गौर कन उहे नौजवान जन के अल्लाह ताला इल्म जे ज़ेवर सां मुज़य्यन फरमायो आहे हे ख़ास नुक़्तो उन्हनि जे लाइ पेश पियो कयां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो ऐ ईमान वारो तव्हां मुझे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ो अल्लाह फरमायो ऐ ईमान वारो तव्हां मुझे महबूब ते दुरूद पढ़ो जॾहिं ईमान वारनि दरे मुस्तफ़ा ते अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद पढ़ूं त सही पर कीअं दुरूद पढ़ूं छो त खुद हुकुम करण वारो खुदा उन हुकुम खे सेखारण वारो चो महबूब मुस्तफ़ा हुकुम करण वारो खुदा उन हुकुम जी तकमील करण ऐं कराइण वारो महबूब मुस्तफ़ा ज़रा गौर कर अल्लाह फरमायो दुरूद पढ़ो जेको तो असांखे दुरूद सेखारियो वियो उहो कहिड़ो आहे चो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आले मुहम्मद अॻिते जेकर दुरूद इब्राहिम पढ़ी जेको पढ़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे मां मक़सद वारी ॻाल्हि करण थो चाहियां तवज्जो ख़ासि ॾिजो अल्लाह फरमायो ईमान वारो दुरूद पढ़ो अल्लाह फरमायो ईमान वारो दुरूद पढ़ो जॾहिं अल्लाह फरमायो पढ़ो त असांखे पढ़णो ईअं घुरिजे अन उसल्ली अलैक या रसूल अल्लाह मुंहिंजो सलाम मुंहिंजो दुरूद तो ते ऐं अल्लाह जा रसूल ईअं कोन पढ़ियोसीं चयोसीं अल्लाहुम्मा सल्ली अला अल्लाह असांखे चयो त मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ो असां वरी मोटाए रब खे चयो अल्लाहुम्मा सल्ली अला ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे महबूब ते दुरूद मोकिल अञा न सम्झे खोले खोले सम्झाईंदो में अल्लाह असांखे चयो त मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ो असां ख़ुदि पढ़ण जे बजाय असां ख़ुदि न पढ़ियो असां वरी पंहिंजे रब खे चयो अल्लाहुम्मा सल्ली अला ऐ मुंहिंजा रब
मुझे महबूब ते दुरूद मोकिल रहमतू मोकिल। अल्लाह के चयोसी इहो ही त वॾो राज़ आ। राज़ कहिड़ो आ? मुंहिंजो रब्बे ज़ुल जलाल असां खे दुरूद जी हुक्म करे, इजाज़त नथो ॾे, गौर कर, हुक्म करे रहियो आ त मुझे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़, लेकिन इजाज़त कान मिली रही आ। केरा जेको चवे त मां मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदो आ, पढ़ी ॾेखारे त सलाम कयांस, पाण दुरूद न पढ़ंदो आ, बल्कि चवंदो आ अल्लाहुम्मा सल्ले अला, ओ मुंहिंजा मौला तूं दुरूद मुझे मुस्तफ़ा ते पढ़। राज़ कहिड़ो आ? मुंहिंजो बेनियाज़ ॿुधाए रहियो आ, हुक्म मां करे रहियो हां, तूं वरी मूंखे चई रहियो आहीं दुरूद रहमतूं मोकिले, मां रहियो हां, सवाब तोखे मिली रहियो आ। अल्लाह फरमाए तो मां खुदा अगे ही मोकले रहियो हां, मुंहिंजा फरिश्ता अगे ही मोकले रहिया हन, लेकिन जॾहिं तूं चवंदो आहीं अल्लाहुम्मा सल्ली अला, हथड़ा तूं खणंदो आहीं, तूं मां रब खे अर्ज़ कंदो आहीं, मां अल्लाह तुंहिंजी दुआ क़बूलींदे महबूब ते दुरूद सलाम रहमतूं मोकिलींदो हां। हथड़ा तुंहिंजा हूंदा हन, रहमतूं मां रब जो हूंदियूं हन, इन करे मां अल्लाह जी ज़ात बाबरकात तोखे सिधो सो पढ़ण जी इजाज़त कान ॾिनी। मौला छो न ॾिनी? अल्लाह फरमाए तो इन करे नमाज जी इजाज़त सिधी ॾिनी मई, रोज़े जी इजाज़त सिधी ॾिनी मई, हज जी इजाज़त पढ़ण जी ॾिनी मई। मौला दुरूद जी छो नथो ॾी? हुक्म भी ॾेई रहियो आहे, इजाज़त नथी मिले, बेनियाज़ रब तो फरमाए इन करे जो नमाज तूं पढ़ी थो मां खुदा नथो पढ़ा, रोज़ा तूं रखी थो मां खुदा नथो रखा, हज तूं करी थो मां खुदा नथो कयां, दुरूद मां पढ़ा तो पंहिंजे महबूब ते, मुंहिंजी ज़ात भी बेऐब पाक आ, पंहिंजे महबूब खे भी पाक बनायो थम। तूं केतिरो भी नेक हुजी, सालिह हुजी, पर गुनहगार ज़रूर हूंदे, किथे न किथे तो में ऐब ज़रूर हूंदो। मां खुदा चाहियां ई नथो त दुरूद मुंहिंजे हबीब जो हुजे, पढ़ण वारो ऐबदार हुजे। इंतहाई वॾी ॻाल्हि करे वियो सम्झण वारनि जे लाइ। खुदा चाहे थो मां खुदा चाहियां, ॻाल्हि मां खुदा पाक आहियां, मूं पंहिंजे महबूब खे छा बनायो आहे? पाक बनायो आहे। मलाइक मुंहिंजा पाक हन, मां अल्लाह बेऐब, मुंहिंजा फरिश्ता बेऐब, मां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे बेऐब बनायो आहे। तो युतहिरकुम ततहीरा, महबूब खे पाक बनायो आहे। ऐं मुंहिंजा बाना दुरूद जो हुक्म त मां रब तोखे ॾिनो आहे, लेकिन पढ़ण जी इजाज़त इन करे न ॾिनी थमै जो तूं केतिरो बि नेक हूंदे, पर किथे न किथे खुटल ज़रूर हूंदे, किथे न किथे कमी तो में हूंदी, किथे न किथे ऐब तो में हूंदो। मां खुदा चाहियां ई नथो त दुरूद मुंहिंजे महबूब जो हुजे, पढ़ण वारो ऐबदार हुजे, इन करे मां अल्लाह चाहियां थो हुक्म मुंहिंजो हुजे, वरी दुआ तुंहिंजी हुजे, दुरूद मुस्तफ़ा जो हुजे, मोकिलण वारो उन जो खुदा हुजे। इन करे दुरूद मुंहिंजा दोस्त हर सूरत में क़बूल पवंदो आहे, इन करे दुरूद हर सूरत में क़बूल पवंदो आहे। जो इंसान ख़ुदि न पढ़ंदो आहे, मुंहिंजो रब पाण मोकिलींदो आहे। इंसान फ़क़ति दरख़्वास्त ॾींदो आहे, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन। तूं दुरूद जी दरख़्वास्त ॾींदो आहीं, मुंहिंजो रब मोकिलींदो आहे। इन करे जेका शइ रब मोकिले उहा रद्द थी नथी सघे, जेका रब मोकिले उहा रद्द थी नथी सघे। इन करे मुंहिंजा मुस्लमान भाउ कसरत सां दुरूद पढ़ंदो कर, शौक़ सां दुरूद पढ़ंदो कर, मोहब्बत सां दुरूद पढ़ंदो कर। ओ यार जॾहिं न दुरूद पढ़ी तो कॾहिं अंदाज़ो कोन लॻायो आहे त निस्बत तुंहिंजी किथे मिली रही आहे, कनेक्शन तुंहिंजो किथे मिली रहियो आहे। कॾहिं तसव्वुर त कंदो कर त मां उन दुरूद जो अल्लाह खे अर्ज़ु करे रहियो आहियां जेको मुंहिंजो ख़ुदा ऐं उन जा पाक फरिश्ता मुझे महबूब ते मोकिले रहिया।
त मुझा दोस्त अजीज दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आहे, दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आहे, सलाम करण सां जवाब मिलंदो आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे दुरूद और सलाम ॿई पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुझे महबूब ते दिल खोले दुरूद पढ़ त मां थोड़ो वाक़ई महराज खे 6 बजे ताईं इंशाअल्लाह ताला 6 खां भला 6:15 ताईं 15 मिनट ॿिया बि तव्हांखे इंशाअल्लाह ताला ॾेई फ़कीर को उथंदो। दुरूद पढ़ मुंहिंजे आका ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। मुझे महबूब जो मेराजा मुझे महबूब जो गला गला मुस्तफ़ा जो मेरा जा है मुसलमान। हकीकत में जे कदे तू गौर कंदे त मुझे महबूब करीम जे सदके अल्लाह जे ज़ात कायनात जे केतरन खे मेराज नसीब कयो आ। अजीज़न सब का पहिरीं त तू पंहिंजे भागन दे निहार, पंहिंजे नसीब दे निहार जो मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात दरबार खुदावंदी में फर्श ते न अर्श ते न सिदरा ते न लामकां का मथे करीम रब जे दरबार में तो गुनहगार गुनहगार खे कोन विसारियो आ। उते भी मुझे मुस्तफ़ा अर्ज कयो आ, ओ मुझा करीम रब, ओ मुझा करीम रब मां मुस्तफ़ा के मेराज कराइण लाइ बैतुल मुक़द्दस ताईं, बैतुल मुक़द्दस का अर्शन ताईं, अर्शन का मथे सिदरा, सिदरा का मथे लामका करीम रब पंहिंजे जलवन जा दीदार नसीब कराइण वारा रब तू जानी थो त मूंखे पंहिंजी गुनहगार उम्मत ॾाढी मिठी आहे। ओ मुंहिंजा मौला मूंखे गुनहगार उम्मत लाइ बि को मेराज अता फरमा। मुझे करीम आका जो मेराज बुद्धि दिल पंहिंजी ठारण वारा जरा दिल के चंगी तरह ठार जो हकीकत में मुझे मुस्तफ़ा तुझे मेराज जी राह हमवार करे। अल्लाह जे दरबार में दुआ घुरे मुझे अल्लाह पंहिंजे महबूब जी दुआ रद कान कई। कीअं दुआ रद महबूब जी कंदो? अल्लाह फरमायो मुझा मुस्तफ़ा जी मुझा करीम रब तोखे तुझे रब पंहिंजे मर्जी सां मेराज जे लाइ ये तमाम सफ़र तय कराया है। तुझो मेराज मुझी मर्जी आ ऐं तुझे उम्मत जो मेराज मुझा मुस्तफ़ा तुझी मर्जी आ। मुझो तुझो मेराज मां बेनियाज़ रब जी मर्जी आ ऐं तुझे उम्मत जे मेराज ला तो मुस्तफ़ा जी मर्जी आ। हाँ मुझा करीम रब मुझे बेनियाज़ रब फरमायो मुझा महबूब मुस्तफ़ा वनी पंहिंजे ग़ुलामन में ऐलान कजा ज़मीन जे जंहिं भी खिते ते मौजूद हुजन बस नमाज जो टाइम थे अज़ान जो आवाज़ अचे या न अचे रुकी नमाज जो टाइम थे वुज़ू करे मुसल्लो विछाए काबे दे मुहड़ करे बीहण उन्हनि जो कम्मा पंहिंजे जलवन जो दीदार कराइण तुझे रब जो कम्मा। मुसलमान गौर कर मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना नमाज में मेराज थींदो आहे मगर तो असांजी नमाज कुकड़न वारा ठूंगा तू असां चवंदे त 80 साल गुज़री विया नमाज पढ़ंदे पढ़ंदे थकिजी पियो हा मूंखे त कॾहिं जलवन जो दीदार ई कोन थियो आहे। थींदो ज़रूर आहे कीअं थींदो आहे कंहिंखे थींदो आहे अच त मां उन यार जी ॻाल्हि ॿुधाई जेको से तो दीदार थींदो आ पर कीअं थींदो आ। अल्लाह
अल्लाह जे जलवन जो दीदार चो चो अल्लाह जे जलवन जो दीदार थींदो आ पर थींदो कीअं कंहिंखे थींदो आ कन खोले ॿुधजां पंहिंजी ॿोलीअ में नथो फ़क़ीर ॿुधाए सुणे भिट जे घोट शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे ॿोलीअ में ॿुधायो उहो ॿुध त कीअं यार जे जलवन जो दीदार निमाज़ में थींदो आ उहा निमाज़ कहिड़ी आ रकातूं इहे साॻियूं हूंदियूं तिलावत इहा साॻी हूंदी काबो बि इहो साॻियो हूंदो ज़मीन बि इहा साॻी हूंदी दिलि बि इहा साॻी हूंदी रुॻी ख़याल जो फ़र्क़ु तुझो जिस्म भी साॻियो तुझो मुसल्लो भी साॻियो तुझो क़िबलो भी साॻियो तुझी ज़मीन भी साॻी वक़्त भी साॻियो क़ुरान भी साॻियो तरीक़ो भी साॻियो निमाज़ भी साॻी रुॻी तुझे दिल जे इरादे जो फ़र्क़ु आहे कीअं फ़र्क़ु आहे सुणे शाह लतीफ़ फरमायो जा जा पसी पाण खे जा 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 पसी पाण खे ताता नाहे निमाज़ हे सभई विञाए साज़ तिहां पोइ तकबीर चओ जा जा पसी पाण खे जा जा पसी पाण खे जा पसी पाण खे ताता नाहे सुजूद विञाए ही वजूद तकबीर चो निमाज़ पढ़ंदो त ज़रूर आहीं बीठो मुसल्ले ते हई गाह घर माल जो थो पियो करी बीठो मुसल्ले ते हई बकरियूं घर जूं थो पियो चारी बीठो मुसल्ले ते हई इरादो औलाद जो लॻो पियो आहे बीठो मुसल्ले ते हई भाॼियुनि जो हिसाब थो पियो करी वरी चवी थो त निमाज़ में दीदार कोन थो थिए कीअं थींदो तूं त रुॻी कुकड़नि वारा ठूका हणी फर्ज़ पूरो करे रहियो आहीं निमाज़ तो पढ़ी किथे आहे निमाज़ चए पोइ उनखे आहे पेर तुंहिंजा फर्श ते हुजनि दिलि तुंहिंजी अर्श ते हुजे इहा निमाज़ पढ़ त इहा निमाज़ पढ़ ऐं अल्लाह जी इज़्ज़त जो कसम मुंहिंजे मदीने जे घोट चओ सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो अगर अहिड़ी निमाज़ बरकातूं बि ज़िंदगी में तोखे नसीब थी वञे त रब तुंहिंजे तक़दीर खे ई तब्दील करे जंहिं निमाज़ जे अंदर तू बीठो फर्श ते हुजी दिल तुंहिंजी अर्श ते हुजे तिलावत तुंहिंजे ज़ुबान ते हलंदी हुजे रोअण तुंहिंजे दिल में जारी हुजे तू निमाज़ पियो पढ़ी मुंहिंजो रब तो ते नाज़ करे ओ फरिश्तो हाजी इब्राहिम सोलंकी जे ॻोठ में निहारियो मुंहिंजो बांधड़ो औलाद भी अथसि पर यादि कोन्हे कारोबार भी अथसि पर यादि कोन्हे बचड़ा अथसि पर यादि कोन अथसि सब कुछ मुझे करे विसारे रोई रहियो आहे कबाह थी वञो इहो मुंहिंजे लाइ रोई रहियो आहे माने के क़यामत ताईं खिलाए रहियो उन यार जे रज़ा जे उन प्रिय जे प्यार जे लाइ उन महबूब जे मोहब्बत जे लाइ 80 साल जो हिकिड़ो कुराड़ो घणनि सालनि जो 80 साल जो कुराड़ो पक्को निमाज़ी अल्लाह अल्लाह
पक्को निमाज़ी निमाज़ी जी तबीयत होंदी आहे घर हुजे या झंग में हुजे निमाज़ जो टाइम थियो हुन जो दिमाग़ फिरंदो जेसिताईं निमाज़ न पढ़ंदो उनखे सुकून जो उनखे सुकून कुछ भी थी वञे उनखे जेसीं निमाज़ न पढ़ंदो तेसीं सुकून न मिलंदो। इहा त आम निमाज़ीअ जी पोज़ीशन आहे। मां तोखां थो पुछां जंहिं निमाज़ में हिकु दफ़ो दीदार कयो हूंदो ॿुधा उन जे निमाज़ जो मज़ो छा हूंदो। कोशिश कर मुसलमान इहो नामुमकिन कोन है इहे जलवा इहे दीदार इहे नामुमकिन न आहिनि इहो सभु कुझु तुंहिंजे लाइ मुमकिन आहे थोरो कदम वधा। हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा चओ करमुल्लाह वजहुल करीम जे ज़ात फरमायो ऐ सालिक जुमलो ॿुधो फरमाइनि था ऐ सालिक ॻोल्हींदो हुई त को अहिड़ो मिले जेको हिकड़ी निगाह करे त ॻोठ इब्राहिम मां मदीने जो वेही दीदार कया। ऐसा लिख केर तो चवे जो शेर खुदा हसनैन करीमैन जो बाबो फरमाइन था ऐसा लिख दिल में सोची दो है को अहिड़ो मिले जो निगाह करे त निगाह सा मकाम ते पहुंची वञा। पाण फरमाइन था ऐ अल्लाह जा बाना बे के तलाश करण वारा ओहो तू भी थी सकी थो। छो मुझे खुदा दिल तोखे भी अल्लाह अरशन ते रहण वारो ना है खुदा मक्के में रहण वारो ना है मुस्तफा मदीने में रहण वारो ना है। खुदा ऐं मुस्तफा अगर रहंदो आ काथे जो मोमिन जे दिल में ओहा दिल मुझे रब तोखे भी ॾिनी आहे रुगी इन दिल जी कोठीअ खे खोले करे इन दिल के साफ़ करे इश्क जे ॻोढ़नि सां धोई करे खुशबूदार बना। ॾिस त मुझो यार लियड़ो पाए थो या नथो पाए। दिल जो सौदो थींदो ते खबरदार थी मथा सोची इन निरण जो सौदो न निरण गसाईंदे दुनिया खे ॾिठो वियो निरण त शैतान भी घणो गसायो हो 6 करोड़ साल इबादत कई न मिलियो जन्नत में रही करे भी जन्नत में न रही सघियो खजानची पंची भी जन्नत मां तड़जी वियो लेकिन काथे रहियो हबश में बिलाल काथे रहियो फारस में सलमान जन जा वॾा सलमान फारसी जो अबो छा कंदो हो आतश कुजा हुयो कुतन जो बाह जो पुजारी हुयो लेकिन जंहिंजो नालो मुझे मुस्तफा जे गुलामन जे लिस्ट में लिखजी वियो फारस मां पंहिंजे पाण खे विकिणाईंदो मुझे मुस्तफा जो गुलाम बणजी वियो। ऐं होॾां मके जे सरज़मीन ते अबू लहब भी मौजूद आहे अबू जहल भी मौजूद आहे उतबो शेबो मौजूद आहे मगर लिस्ट में नालो ना है रहजी विया जन जो लिस्ट में नालो आहे जो अॾिजी विया जन जो लिस्ट में नालो से अड़जी वया जन जो नालो ना है रहजी वया वो परे वारा होया अड़जी वया वेझे वारा होया रहजी वया हे न हुनर जो कमाल आहे न हुनर जो कमाल आहे कबूल करण वारन जो कमाल। अर्ज पे कयो मुंहिंजा दोस्त 80 साल जो कुराड़ो टिपहरी जो टाइम जियां जो टिपहरी जो टाइम कंहिं घोट खां गुज़रियो निमाज़ जो टाइम थी वियो पानी जी तलाश में निहारींदे जेकॾहिं हिकिड़े मिसाल करे वठां मथां सम्झो त ॻाल्हि हिन ॻोठ जी आहे न अल्लाह करे हिन ॻोठ में को हुजे मिसाल ॾेई थो चवां कंहिं ॻोठ जे ॿाहिरों जॾहिं उहो 80 साल जो निमाज़ी हिकिड़े खूह ते पहुतो ॾिठई त पाणीअ जे लाइ खूह त मौजूद आहे पाणीअ जे लाइ बाटली त मौजूद आहे मगर पानी कढण जे लाइ रसो मौजूद न आहे चईनी तरफ़नि निहारे रसो नज़र कोन आयो निमाज़ी माण्हू आहे पाणीअ जी ज़रूरत आहे ॻोठ ॾे अॻिते वियो दरड़ो ॾिठई दरड़ो खड़काए थो अंदरां नौजवान न्याणी परदेदार न्याणी जवाब ॾेई रहिया जी सवाली ओ दर खड़काइण वारा छाला तो दरड़ो खड़काई जवाब
जवाब तो दे अल्लाह जी बानी ऐ बचड़ी नमाज जो टाइम थी वयो आ वुज़ू वाला पानी जी जरूरत आ खूह भी मौजूद आ डोइलो भी मौजूद आ रसो मौजूद ना है को रसड़ो दे तमा खूह मां पानी कढा ओहा पर्देदार न्याणी जवाब थी दे घणो टाइम नमाज पढ़ी थे चवे तो 80 साल निहारे चवे थी अल्लाह तो ते रहम करे 80 साल नमाज पढ़ी थे अञा भी खूह मां पानी कढण ला तोखे रसे जी जरूरत आ।